नाज़रीन, नवाखे कबी आम ख़बर दी त नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ रिटायर्ड जनरल फैज़ हमीद जो कोर्ट मार्शल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। ख़बर मूंखे ॾियो पिया संदसि वणाए त रिटायर्ड जनरल फैज़ हमीद 2 साल नून लीग जी हुकूमत केराइण ऐं 4 साल इमरान जी हुकूमत जी हिमायत करे मुल्क तबाह कयो। मरियम नवाज़ जो इहो बि चवणु आहे त इदारनि जी बदनामी जो सबब बणजंदड़नि जो एहतसाब थियणु घुरिजे। गैर आईनी किरदार अदा करण ते रिटायर्ड जनरल फैज़ हमीद खे इबरत जो निशानो बनाइणु घुरिजे। ख़बर मूंखे ॾियो पिया नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ रिटायर्ड जनरल फैज़ हमीद जो कोर्ट मार्शल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, मूंखे अपडेट की त रिटायर्ड जनरल फैज़ हमीद 2 साल नून लीग जी हुकूमत केराइण ऐं 4 साल इमरान जी हुकूमत जी हिमायत करे मुल्क तबाह कयो। मरियम नवाज़ चयो आहे त इदारनि जी बदनामी जो सबब बणजंदड़नि जो एहतसाब थियणु घुरिजे। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ रिटायर्ड जनरल फैज़ हमीद जो कोर्ट मार्शल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। अपडेट कयो पिया मूंखे नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ रिटायर्ड जनरल फैज़ हमीद जो कोर्ट मार्शल करण जो मुतालबो करे छॾियो आहे।